नाज़रीन, पीपी जो कराची खां निकितल लॉन्ग मार्च मुख़्तलिफ़ शहरनि खां थींदो कुछ देर बाद हैदराबाद पहुचंदो, जैसे हवाले से तैयारियों मुकम्मल कयूं वयूं आहिनि। इन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर साकिब कुबर। जी साकिब। जी मामा के ॿुधाईंदो हलां त महांगाई के ख़िलाफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां जेको कराची खां लॉन्ग मार्च शुरू कयो वियो आहे। अवामी लॉन्ग मार्च उहो अॼु हैदराबाद में जेको आहे उहो पहुचंदो। अवामी लॉन्ग मार्च कराची खां इस्लामाबाद लाइ जेको हीउ लॉन्ग मार्च जेको निकितल आहे। थोरी देरि में जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी अॻुवाणी में जेको आहे इहो मार्च अवामी मार्च जेको आहे उहो हिते हैदराबाद में पहुचण वारो आहे। इन खां अलावा मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको हैदराबाद में पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो जेको मुख्य खिताब रखियो वियो आहे उहो ग़रीबाबाद पठान कॉलोनी में जेको आहे हुते रखियो वियो आहे, जिते वो पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन जेको आहे हुते खिताब कंदो। इन खां अलावा मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु जेको आहे हैदराबाद में जेको आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ चौराहनि ते जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी जा झंडा जेके आहिनि उहे लॻाए विया आहिनि, पेनाफ्लेक्स बैनर पिणु लॻाए विया आहिनि ऐं कारकुन जेके आहिनि उहे पुरजोश नज़र अचनि पिया। ऐं क़ौमी जेके गीत आहिनि पंहिंजा हिन पार्टी तराननि ते जेको आहे उहो पिणु झूमिन वञिणा आहिनि। इन खां अलावा मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु सिक्योरिटी जे हवाले सां जेको आहे जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन जो रूट आहे जेको उनखे जेको आहे मुकमल तौर ते सिक्योरिटी जे हवाले सां जेको आहे उहो सिक्योरिटी प्लान बि तयारु कयो वियो आहे। ऐं उन हवाले सां मां त इहो ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु जेको आहे हैदराबाद ऐं उन आसपास वारा जेके बि इलाइक़ा आहिनि उतां जेके काफ़िला जेके आहिनि वॾे तादाद में पहुचण जो सिलसिलो जारी आहे।